वफ़ाक़ी सरकार हिकु भेरो ॿीहर बिजली की क़ीमत में इज़ाफ़ो करे छॾियो। हिकु महीने जे लाइ बिजली ₹4.92 फ़ी यूनिट महांगी। नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली अघ में इज़ाफ़ो फ़रवरी जी फ्यूल एडजस्टमेंट जी मद में कयो वियो। बिजली जी क़ीमत में इज़ाफ़ो लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक वाहिपेदारनि ते लागू न हूंदो। वाहिपेदारनि खे अप्रैल जी बिजली बिलनि में वाधू अदायगियूं करणियूं पवंदियूं। शवाल जो चंड ॾिसण जे लाइ सऊदी सुप्रीम कोर्ट जो इजलास। सऊदी सुप्रीम कोर्ट पारां शहरनि खे चंड जे हवाले सां शाहिदियूं जमा करण जी अपील। अॼु शवाल जो चंड नज़र अचण जा इम्कान घटि आहिनि। सऊदी अरब जे फल्कियाती माहिरनि जो बयान। चंड नज़र अचण या न अचण जो ऐलान सऊदी सुप्रीम कोर्ट कंदी। $5 अरब सीड़पकारी जो मरहलो जल्द मुकम्मल कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान विच में मुलाक़ात जी गॾियल पधिराई जारी। पाक सऊदी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण वारे अज़्म जो वर्जाउ। सऊदी वली अहद पाकिस्तान जो जल्द दौरो करण वारी दावत बि क़बूले वरिती। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब जो दौरो मुकम्मल करे जिदा खां लाहौर रवानो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि कराची शहर में अमन अमान बाबति इजलास। सॼे शहर में अॼु ऐं सुभाणे सख़्त सिक्योरिटी ऐं निगरानी वधाई वञे। वॾे वज़ीर जी कराची पुलिस खे हिदायत। संदसि चवणु आहे त हू चाहे थो त हर लिहाज़ सां अवाम जी जान ऐं माल जी हिफ़ाज़त यकीनी बणाई वञे। खेसि उमेद आहे त कराची पुलिस बहितरीन कमु करे ॾोहनि जो ख़ात्मो आणे। ट्रांसपोर्ट मंसूबनि खे जल्द खां जल्द मुकम्मल करणु चाहियूं था। माण्हुनि जी ज़रूरत मुताबिक़ बसुनि जो अंग वधायो वेंदो। अवाम खे बहितरीन सफ़री सहूलियतुनि जी फ़राहमी सिंध सरकार जो अज़्मा आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो सिंध मास ट्रांज़िट अथॉरिटी बोर्ड जे इजलास खे ख़िताब। इजलास में कराची मोबिलिटी प्रोजेक्ट, येलो लाइन बस सर्विस, बस डिपोस, प्लेन ऐं अंडर पासिस जी अॾावत ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण खे सुध समा वारी वज़ारत जो बि क़लमदान सौंपियो वियो। नोटिफिकेशन जारी। शर्जील इनाम मेमण ट्रांसपोर्ट, मास ट्रांज़िट, एक्साइज़ टैक्सेशन ऐं नारकोटिक्स कंट्रोल खातनि जो अॻुई वज़ीर हो। हाणे खेसि इंफॉर्मेशन खाते जो क़लमदान बि ॾिनो वियो।